अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। छा नेक्स्ट एपिसोड में वाकई हाणे वारिस मरी वेंदो या अचण वारी क़िस्त में जेको आहे हाणे ग़ुलाम सां छा हशर थींदो, छो त ग़ुलाम वारिस खे गोली हई आहे। छा नेक्स्ट एपिसोड में जेको आहे ओठो जेको चवे थो इहो सच आहे, पोइ क़िस्त में जेको कुझु असां तव्हांखे ॿुधायोसीं उहो केतिरो % सच बीठो। इहो हाल हक़ीक़त ॾिसण जे लाइ पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं शायदि खुसो वीलोग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर, सब्सक्राइब करणु न विसारींदा। हलूं था नेक्स्ट एपिसोड जी तरफ़। वारिस करे रहियो आहे ऐं ॿी ॻाल्हि त इहा वारिस बची वेंदो, वारिस खे गोली का बि असरु कान कंदी। ऐं इहो ग़ुलाम पंहिंजे लाइ हिकु वैल कयो आहे ऐं कमाल खान ग़ुलाम खे बि फसाए छॾियो, सभिनी खे फसाए छॾियो। हाणे वारिस जे अॻियां जेको आहे ग़ुलाम नज़रनि में किरी पियो आहे ऐं रईस गफ़ार ख़ान खे बि निशे जी ख़बर पइजी वेंदी आहे। लेकिन हाणे ग़ुलाम खां इहो घर बि वेंदो अॻिते अचण वारी क़िस्तनि में ऐं ग़ुलाम दर पदर बि थींदो, छो त ग़ुलाम कमु ई अहिड़ो कयो आहे, वारिस जे मथां हमिलो कयो आहे ऐं इन ॼार में फासी चुको आहे। रबनि जेका गोली हई आहे हाणे वाकई कमाल खान इन गोली में मरी वेंदो या बची वेंदो। बिल्कुलु दोस्तो, मरदो न आहे, हाफ़ फ्राई थी वेंदो आहे। कमाल खान उन खे अपाहिज बणाए छॾींदो आहे। केरु? रबनि उन सां अहिड़ो हशर कंदो, टुंडो मंडो करे, लंगड़ो करे हिते घर में फिटा करे छॾींदो जीअं इन खे ख़बर पवे। हाणे आहिस्ता आहिस्ता कमाल खान जा ॾींहं घटिबा वेंदा, लेकिन कमाल खान खे जेको आहे न ख़बर पोइ पवंदी त मूंसां ही छा थी चुको आहे। ऐं रईस गफ़ार ख़ान खे ख़बर पइजी वेंदी आहे त हाणे मुंहिंजे भाउ खे गोली लॻी आहे, लेकिन हुनजी ज़ाल हुनखे चवंदी आहे तूं वञी हुनखे वठी अचु, लेकिन हू मना करे छॾींदो आहे। ऐं हाणे अॻिते जेको आहे ॾाढो हशर थियण वारो आहे कंहिंसां, सभिनी जेका वाठा आहिनि सभिनी वाठनि सां। ऐं जेको ओठो आहे पंहिंजे सौट खे बचाइण जी पूरी कोशिशि कंदो। उमेद आहे हीअ वीडियो अॼु सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं फेसबुक पेज ते बि फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कजो। शायदि खुसो वीलोग यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे, सभ खां पहिरियां इन्फॉर्मेशन तव्हांखे ॾींदा, इन खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।